सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध एक्शन कमेटी के कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सजाद चांडियो, असलम खैरपुर की हिफाजती जमानत 10 ॾींहनि लाइ मंजूर करे वरिती। अदालत 25,000 रुपयनि जे मुतलकनि एवज़ जमानत मंजूर कई। सिंध एक्शन कमेटी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, एडवोकेट सजाद चांडियो, असलम खैरपुर के 3 दहशतगर्दी के केसनि में हिफाजती जमानत मंजूर कई वई। एसपीओ ने को डायरेक्शन पे दे जेके माण्हू वञनि पिया उन्हनि खे अचणु पियो ॾिनो वञे ऐं इहा जेका दहशतगर्दी थी उनखे जी मतअफ़ज़ाई कई पई। असीं सम्झूं था पुलिस खे तव्हां ॾिसंदो शीशे भॼंदे इहा ॻाल्हि छो थी करे त हीअ बुनियादी तौर ते पुलिस जे सरपरस्तीअ में थियो आहे सॼो इन करे असांखे पुलिस मां का उमेदु कान्हे। इहा मिस्टर ज़रदारी फोर्स आहे। अदालत सिंध अवामी फोरम के अॻवान जान मोहम्मद जोणी जो भी एक केस में 25,000 के मुचलकनि एवज़ 10 ॾींहनि लाइ जमानत मंजूर करे वरिती। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।